नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोटर पुलिस ॼामशोरो पारां मھراڻ यूनिवर्सटी साम्हूं यू टर्न बंद करण जो कम शुरू करे छॾियो है। शागिर्दनि जी हिफ़ाज़त जे लाइ महफ़ूज़ रस्ते जो क़याम जो अमल हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे। ॼामशोरो में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मेजर खुसो पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿ ॾींहं अॻु मھراڻ यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर जे शागिर्द सालिम चांडियो जी मेन इंडस हाईवे रोड ते जेको मھراڻ यूनिवर्सिटी जे गेट जे साम्हूं डंपर जे नतीजे में मौत थी चुकी हुई। उन मھراڻ यूनिवर्सिटी जे शागिर्द जे खून सां इंसाफ़ करण लाइ मھراڻ यूनिवर्सिटी जा साथी शागिर्द ऐं शागिर्दाणियूं काल्ह गेट जे साम्हूं मेन इंडस हाईवे रोड ते एहतजाज करे ऐं धरणो हणी वेही रहिया। मुसलसिल 2 कलाकनि जे धरणे खां पोइ मھراڻ यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया ऐं उन शागिर्दनि जे विच में कुझु ॻाल्हियूं तइ थियूं, जिन ॻाल्हियुनि में इहो बि तइ थियो त मھراڻ यूनिवर्सिटी जे गेट जे साम्हूं जेको मेन इंडस हाईवे ते यू टर्न आहे उन खे जल्दी बंदि कयो वेंदो, छाकाणि त उहो शागिर्दनि जी आमदरफ़त लाइ तमामु ख़तरनाक यू टर्न आहे। ऐं उन खां अलावा मां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां त जेके इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि जे विच में ॻाल्हियूं तइ थियूं उन में इहा ॻाल्हि बि तइ कई वई त शागिर्दनि जी हिफ़ाज़त लाइ हिकु ब्रिज बि तयारु कई वेंदी जेका शागिर्दनि जे उन सफ़र खे महफ़ूज़ बनाईंदी। सो उन हवाले सां मھراڻ यूनिवर्सिटी जे गेट जे साम्हूं जेको यू टर्न आहे मोटरवे पुलिस ॼामशोरे पारां अॼु उन ते बिल्कुलु अमल शुरू थी चुको आहे ऐं मोटरवे पुलिस ॼामशोरो पंहिंजी उन कम जे हवाले सां अॼु उन यू टर्न खे बिल्कुलु बंदि करण जो कमु शुरू करे छॾियो आहे, छाकाणि त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि जे विच में जेके ॻाल्हियूं तइ थी हुयूं उन में जेका जल्दी अमल वारी ॻाल्हि हुई इहा ई हुई त जेको मेन गेट जे साम्हूं यू टर्न आहे उन खे जेतिरो जल्दी थी सघे उहो बंदि कयो वञे, छाकाणि त नाज़रीन खे मां इहो ॿुधाईंदो हलां त इन साॻे मोड़ ते अॻु में बि खोड़ सारा अहिड़े क़िस्म जा वाक़िया मौतमार वाक़िया थी चुका आहिनि। सो उन हवाले सां मोटरवे पुलिस ॼामशोरे पारां उन यू टर्न खे अॼु बंदि करण जो कमु शुरू थी चुको आहे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।